वरती आहे राह अजल कंहिं वरती आहे हिन धोए कई बि भरती आहे महिमान हज़ारे मान हिते वेठल मुंहिंजी पार्टी जा चेयरमैन मोहतरम डॉक्टर याद कालाणी साहब, साईं मुदीर अकबर शाह साहब, भाउ सागर हनीफ बुर्दी, भाउ बशीर खासकेली, हिन ज़िले ओभर तालुके यूनिटनि जा उहिदेदार भाइरो, पिंडाल में वेठल दोस्तो, जीअं सिंधु देश, जीअं रहबर आज़म साईं जीअं थे भाइरो, तव्हांखे मालूम हूंदो हिन भिटाई आबाद में GSM क़ौमी महाज पंहिंजे शहीद चेयरमैन सां गॾिजी 23 मार्च जे लाइ असां अव्हांखे दावत ॾिनीसीं ऐं अव्हां ई दुनिया ॾिठो इन्हनि घिटियुनि में हे नंढियूं वॾियूं गॾिजाणियूं करे GSM क़ौमी महाज जीअं सिंधी क़ौम खे गॾु कंदी आहे उनजो मिसाल तारीख़ में शहीद चेयरमैन जी अॻुवाणी में 23 मार्च ते दुनिया ॾिसी छॾियो। उन साॻी रिवायत ते अमल कंदे अॼु हिकु वॾो ख़तरो जेको सिंध जे मथां लामारा ॾिए पियो, जंहिंजो नालो ज़ुल्फ़कार आबाद आहे। ज़ुल्फ़कार आबाद जे नाले में हिन धरती जी अवां जी उन ज़मीन खे दुश्मन टकियो वेठो आहे जेका मजमूई तौर ते जेका पाणी हेठां या पाणी खां ॿाहिरि आहे। 12 खां 13 लख एकड़ मुंहिंजा भाउ आहे ज़मीन जेका आहे उहा दुश्मन टकियो वेठो आहे। ऐं तव्हां ॾिठो आहे त दुनिया में सामूंडी शहरनि जी तमामु घणी अहमियत थींदी आहे। अॼु कराची में अवां ॾिसो पिया त असां सां छा पियो थिए। साॻी रीत जे करे ज़ुल्फ़कार आबाद नाले शहर जंहिंजे आख़िर में ज़ुल्फ़कार आबाद ते लिखियल आहे, पर सामूंडी हिन पटी ते सॼे ठटे ते कराची खां वठी मां त एसि ताईं तव्हांखे ॿुधायां त ही मामिलो रुगो ज़ुल्फ़कार आबाद ताईं महदूद न आहे। ही मामिलो रुगो कराची ताईं महदूद न आहे। ही कराची खां ज़ुल्फ़कार आबाद खां वेंदे छर जे कोयले ताईं जेका असांजे पैदावारी वसीलनि जी, असांजे जियापे जी, हिन सिंधी क़ौम जे कुदरती वसीलनि जी जेका शहर अॻु आहे उनखे सॼी हवाले सां दुश्मन कंट्रोल करणु चाहे थो। अॼु असां अव्हां वटि इन सिलसिले में हाज़िर थिया आहियूं ऐं GSM क़ौमी महाज इहो वचन कयो आहे त जिते जिते असांजे अज़ीम शहीद सिंधु देश बशीर खान कुरैशी जा पेर विया आहिनि, उन्हनि ॻोठनि, राज्यनि, शहरनि, वण वक़्तनि ताईं GSM क़ौमी महाज जी क़यादत ऐं कारकुन असीं पहुचंदासीं, पंहिंजी क़ौम खे मुतहरिक कंदासीं, मुनज़िम कंदासीं ऐं वरी साॻे अंदाज़ सां अॼु तव्हां ॾिसो पिया कराची में गॾिजाणी कयूं पिया। 2 ॾींहं अॻु 3 ॾींहं अॻु जेकॾहिं तव्हां पढ़ियो हूंदो त जसकम जी क़यादत गुड्डू कश्मीर में मौजूदु हुई, अॼु कराची में मौजूदु आहे। तंहिं करे इहो दुश्मन खे जवाबु आहे त शहीद बशीर खान कुरैशी जे विछोड़े खां पोइ जसकम ख़ामोश न वेठी आहे। हुन पंहिंजे जदोजहद जे हुन मैदान अमल में असां बिल्कुलु साईं GM साहिब जे नज़रिए जी रोशनी में ऐं पंहिंजे शहीद चेयरमैन जे अख़्तियार कयल तरीक़ेकार ते क़दम क़दम ॾेई हलूं था। अदम तशद्दुद, नॉन वायलेंस, असांजे शहीद GSM क़ौमी महाज अवां सभिनी साबित करे ॾेखारियो त हिननि गन जे हिन
फटाकन में हथियारन में एडी ताकत ना है जेतरी ताकत शहीद बशीर खान कुरैशी पंहिंजी क़यादत में 23 मार्च से साबित करे ॾेखारी त क़ौमुनि जे अंदर क़ौमी ॿधी अवामी ताकत उहा शइ आहे जो तव्हां हिन सॼे खिते में पंहिंजी तक़दीर तब्दील करे सघो था, पंहिंजी जाग्राफी बचाए सघो था। जीअं हनीफ सागर भाउ चयो, तव्हांजी जाग्राफी सलामत हूंदी, सभु कुझु सलामत हूंदो। अॼु दुश्मन सिंध जी जाग्राफी, सिंध जा वसीला ऐं सिंधी क़ौम खे अक़लियत में तब्दील करण जे लाइ ऐं ॼाणा थो भिटायाबाद जे हिन नंढड़े मुख़्तसिर शहर ताईं अचण में तव्हांखे सराब ॻोठ खां ईंदे केतिरनि ई दुश्मननि सां पालो पए थो ऐं मुस्तक़बिल में दुश्मन वॾी हिकमत सां अहिड़ियुनि जायुनि ते वेही रहियो आहे। अलासर जे साम्हूं सराब ॻोठ में असां सम्झंदा आहियूं ॼण पिशावर में अची विया आहियूं। दुश्मन हुन प्लानिंग सां सिंध जा शहरनि जा घटि घेड़ काबू करे पियो, पर असांखे उमेद आहे जीअं सिंध क़ौमी महाज जी क़यादत, जीअं सिंध क़ौमी महाज जा कारकुन पंहिंजी क़ौमी ॿधी ऐं ताक़त वसीले सभु रुकावटूं हटाए 12 जुलाई ते कराची में उहो शानदार मुज़ाहिरो कंदासीं जो चाइना वारनि खे बि ख़बर पवंदी त धरती जा वारिस न रुगो सुजाग आहिनि पर मुनज़िम आहिनि, मुतहरिक आहिनि ऐं बाअमल आहिनि। इहा दावत खणी तव्हां वटि हाज़िर थिया आहियूं। जीअं सिंध देश।